अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त इंतज़ामिया जी नाअहली सबबि सिजावल जा शहरी पंहिंजा जनाज़ा गटर जे गंदे पाणी मां आकारण ते मजबूर आहिनि। सिजावल जे सोशल मीडिया नांग ग्रुप पारां अहिड़ी वीडियो वायरल। ज़िले हेडक्वार्टर जो दर्जो रखंदड़ सिजावल जो शहर जेको करोड़ रुपया बजट रखण जे बावजूद टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबबि गटरनि जे घेरे में आहे, जंहिंजी शहरी पंहिंजे प्यारनि जा जनाज़ा गटर जे गंदे पाणी मां आकारण ते मजबूर आहिनि। सिजावल शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि ऐं गलियुनि मां गटर पाणी निकाल न थियण करे इलाइक़े वासी परेशानी में मुब्तला आहिनि। सिजावल मेन बाज़ार में गटरनि जो पाणी तलाउ जो ॾेक ॾेई रहियो आहे, जंहिं जे नतीजे में जनाज़ा कब्रिस्तान पहुचाइण में शहरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरी मुतालबो कयो आहे त सिजावल शहर जी सफ़ाई जे निज़ाम खे बहितर बणाए गटरनि जो गंदो पाणी निकाल करायो वञे।